दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। जी हाँ दोस्तों, अॼु पंहिंजावेरी जी बहितरीन अपडेट अची चुकी है। ख़ासि करे तव्हां जेका मूसा जा प्रस्तार आहियो ऐं सिजावल खान जा प्रस्तार आहियो, इन्हनि जे लाइ त वॾी ख़ुशख़बरी हूंदी आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दरअसल दोस्तों कल ॿियो टियों ॾियारो आहे, मां तव्हांखे अपडेट ॾेई छॾी त मूसा भी एंट्री करे चुको आहे, सिजावल भी आहे पंहिंजावेरी में, ॿिया सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं तव्हां ख़ुशि भी थिया आहियो। मां फेसबुक ते भी पोस्ट रखी हुई, यूट्यूब ते भी अपडेट ॾेई छॾी हुई। ऐं दोस्तों काफ़ी माण्हू चवनि था त इन्हनि जो कहिड़े हिसाब जो जोड़ हूंदो ऐं छा हीअ हिक ॿिए जा दुश्मन हूंदा सिजावल ऐं मूसा, या वरी हिते मतिलबु दोस्त हूंदा। दोस्तों मुंहिंजे ख़्याल में हिन में ॿ कम थी सघनि था, या सिजावल खान ऐं मूसा हिक ॿिए जा दुश्मन नज़र ईंदा, या हिक ॿिए जा दोस्त ऐं मिट नज़र ॾेखारिया वेंदा। ॿ कम थींदा। इन में इहो साफ़ ज़ाहिर आहे सिजावल खान खे वॾेरे जो किरदारु नाहे मिलियो, मूसा खे भी कंहिं वॾेरे जो किरदारु नाहे। ॿई बराबरी जा माण्हू आहिनि। पोइ ॿिन्ही खे या त सौट ॾेखारिया वेंदा, पंहिंजा मिट पाण में हूंदा इहे, या हिक ॿिए जा दुश्मन हूंदा माइट थी करे, या वरी दोस्त। इन्हनि में किरदारु ईअं ॿिन्ही खे मिलंदो ऐं इन सां गॾोगॾु हिन में वॾेरे जो किरदारु कोई ॿियो अदाकार निभाईंदो। या ज़ुल्फ़कार बुर्दी जा घणा चांस आहिनि, या असद कुरैशी या साईं निसार शाह। अहिड़े हिसाब सां दोस्तों हीउ ड्रामो ज़बरदस्त थियण वारो आहे ऐं बहितरीनु थियण वारो आहे। जेका जेका हिन जा फैन आहिनि उन्हनि